सखर में शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ DIG ऑफिस ॾाढो धरणो लॻायो वियो। धरणे में कॉम्पर्स अॻवान न्याज़ कलाणी, मुश्ताक सर्की, ख़ालिद खोखर, जमायत इस्लामी अॻवान सिराजुल हक़, वकील बिरादरी समेत सियासी, समाजी ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। सखर प्रेस क्लब खां PFU जे मरकज़ी अॻवान लाला असद पठाण जी अॻवानीअ में सहाफ़ी सखर प्रेस क्लब खां रैली जी सूरत में धरणे वारे हंधि पहुता। उन मौक़े ते धरणे जे ख़िताब कंदे सिराजुल हक़ चयो त जान मोहम्मद महर जो क़त्ल सिंध जी सहाफ़त जो क़त्ल आहे। मौजूदा हुकूमत खां घुर कयूं था त जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। न्याज़ कलाणी ख़िताब कंदे चयो आहे त कच में वेठल जान मोहम्मद जे क़ातिलनि खे पुलिस हिन वक़्त ताईं गिरफ़्तार नाहे करे सघी, जेका अफ़सोस जोगी ॻाल्हि आहे। मुश्ताक सर्की चयो त जान मोहम्मद जा क़ातिल एतिरा बाअसर आहिनि या उन्हनि पोयां के ॿिया हथ आहिनि। पुलिस वाज़े ॿुधाए त आख़िर जान मोहम्मद जा क़ातिल गिरफ़्तार छो न कया विया आहिनि। इन मौक़े ते PFU जे मरकज़ी अॻवान लाला असद पठाण धरणे खे ख़िताब कंदे चयो आहे त कच में जान मोहम्मद महर जे क़ातिलनि ताईं पहुचण लाइ फ़ौज ऐं रेंजर्स सां गॾिजी ऑपरेशन थियणु घुरिजे। असुल क़ातिलनि खे पुलिस गिरफ़्तार करण में मुकमल तौर ते नाकाम थी आहे। असां मुतालबो कयूं था त क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हर मुमकिन क़दम खणणु घुरिजनि। क़ातिलनि खे कानून जे कटड़े में हाणे सज़ा ॾिनी वञे। बनाया गया, आखिर ये बत्तलगाह किसके कहने पर सजी? आखिर ये कातिल इतने ताकतवर कैसे हुए कि जंगल से निकलकर शहर तक आए और शहर में आकर सिंध के शऊर मजलूमों की आवाज